जश्न आज़ादी 14 अगस्त जे हिन पुरमुसरत मौक़े ते PZPO जे चेयरमैन अब्दुल मजीद पठाण पाक फ़ौज जे जवाननि समेत पाकिस्तान जी अवाम खे दिल जे अता गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था। दुआ गुआयूं त वतन अज़ीज़ सदाईं अमन तरक्की ऐं ख़ुशहाली जे रस्ते ते गामज़न रहे। पारां सिकंदर अली मलक, ज़िले कश्मीर सदर PZPO ऐं आलमगीर सहरियाणी, जनरल सेक्रेटरी PZPO कश्मीर।